नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में सूफ़ी फ़कीर लग वापडा गिरदी। जी नाज़रीन, इज़ाफ़ी डिटेक्शन बिला जवाज़ लोड शेडिंग ख़िलाफ़ लगल धरणे में MPS सैयद अमीर अली शाह जी शिरकत। SDO ऐं XCN वापडा पिण धरणे वारे हंधि पहुता। अमीर अली शाह पारां अवाम जी शिकायतुनि ते वापडा अमले खे छंड धरणो न ख़त्म करण ते हिस्को चीफ पारां अमीर अली शाह सां फ़ोन ते राब्तो। तमाम शिकायतुनि जो अज़ालो ऐं हर मुमकिन हल जे यकीन ध्यानी बाद अमीर अली शाह पारां धरणो ख़त्म कयो वियो। जी नाज़रीन, रिपोर्ट जेठानंद मटराणी मुताबिक़ इन मौक़े ते सैयद अमीर अली शाह पारां सूफ़ी सुलेमान ऐं रईसुल्ला नवाज़ कोसो के मामलात ॾिसण ऐं हल करण लाइ फोकल पर्सन मुक़रर कया विया, जेके अवामी शिकायतूं वापडा अमले सां मिली करे हल कराईंदा। इन मौक़े ते धरणे में मौजूद मुतासिरीन पारां सैयद अमीर अली शाह साहब साण मौजूद तमाम मोअज़्ज़िज़ीन ऐं शुरका जा थोरा मञिया, जेके एन टाइम धरणे वारे हंधि पहुता ऐं अवामी शिकायतुनि जो अज़ालो मुमकिन करायो।